यूट्यूब दोस्तों में तव्हांखे सां दोस्तों अॼु उर्दू किताब है, सियासी किताब है, हक़ाइक़ है। खान अब्दुल वली खान जो किताब है, जो हिन जो अंग्रेज़ी किताब है फैक्ट्स आर फैक्ट्स जो तर्जुमो है, जो ॾाढो निहायती ज़बरदस्त बरेसगी जी सियासत विरहाङे अॻु विरहाङे पोइ जो कहिड़ियूं हालतूं कीअं ॾाढो ज़बरदस्त कलम थियल आहे ऐं हीअ पाबंदी हेठि किताब रहियल आहे ऐं ॾाढो काराइत नमूने सां ॾाढो बरेसगी सियासत खे सुठे नमूने सम्झायल आहे। हिन पाण खान अब्दुल वली खान पाण जेल कटिया आहिनि, ॾिठो अथई बरेसगी सियासत खे सम्झो अथई ऐं हिन जो सिंधी में बि तर्जुमो आयो आहे, पर सिंधी में प्रूफ जी ग़लतियुनि जे करे ॾाढो माना मज़ेदार न आहे किताब। हालांकि जेके पढ़णु चाहियो था त सिंधी में बि पढ़ी सघो था, तव्हांखे मिली वेंदो। दोस्तों हीअ हिन जा जेके सो टॉपिक्स आहिनि, हीअ जेको टॉपिक्स आहिनि त तव्हां ॾिसी सघो था त केॾो ज़बरदस्त जेको आहे सो टॉपिक्स ते खान अब्दुल वली खान हिन ते कलम कयो आहे। ॾाढो सुठो किताबु आहे, ॾाढो निहायती काराइतो किताबु आहे बरेसगी जी सियासत खे, पाकिस्तान, इंडिया, सिंध, KPPK सॼी सियासत खे सम्झण लाइ ॾाढो जेको आहे सो सुठो काराइतो किताबु आहे। उन टाइम में छा छा कीअं साज़िशूं कयूं वयूं विरहाङे में ऐं अलॻि जेको आहे सो कहिड़े नमूने सां विरहायो वियो, अंग्रेज़नि जी साज़िशूं कीअं थियूं, उहो सॼो ॾाढो हिन ते मां त थोरो पढ़ियो आहे पर ॾाढो भलो किताबु आहे। जॾहिं त हिन जो जेको आहे पछतो किताबु जेको आहे इश्तिहार का बि उर्दू तर्जुमो थियो आहे हिन जो। दोस्तों मूंखे त हीअ किताबु ॾाढो पसंदि आहे। मां घणे वक़्त खां वठी हिन मां चयो रखां हिन खे दोस्तनि खे ॾाढो शेयर कयां, पर टाइम न पियो मिले। सिंधी किताब बि तमामु घणा आहिनि, इन करे मां जेको आहे सो हिन उर्दू किताबनि खे घटि पियो वक़्तु ॾिनो, पर हालांकि मूं वटि उर्दू किताब बि सुठा आहिनि। जेको आहे सो तव्हांखे ॾेखारींदो हलां त ॾाढा सुठा रिसाला आहिनि, उर्दू किताब आहिनि मूं वटि। सो हिननि ते तारीफ़ करे हिकिड़ो हीअ बि जेको आहे सो ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे। हिन में जेको आहे सो लिखे थो खान वली खान त मैंने अपनी ये किताब जेल के दौरान एक दफ़ा फील्ड मार्शल अयूब खान दूसरी बार जुल्फ़िकार अली भुट्टो के दोबारा ऐसी हालत में लिखी कि मुझे कैद दो बंद में मेरी मतलबी किताबें भी मुयसर नहीं थी। भुट्टो के दौर में तो काफ़ी वक्त ज़ाया होगा, अगरचे उस दौरान में अक्सर कैद तनाई में रहा और लिखने के लिए वक्त भी काफ़ी था, लेकिन इसकी बादशाही में किताबें तो क्या कलम और कागज़ भी मुयसर न था। जो थोड़ी बहुत किताबें किसी तरह हाथ लग सकें उसमें मैंने ये कोशिश की तस्वीर का दूसरा रुख भी पेश करूं। दोस्तों हिन में ॿुधाए थो त माना हिकिड़े फील्ड मार्शल अयूब खान हिकिड़े फ़ौजी जी हुकूमत में ऐं हिकिड़ी जेको आहे सो जेको चूंडजी आयल पार्लियामेंट जी ऐं जेको आहे सो हक़ीक़ी जेको चूंडजी आयो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन दौर में किताबनि ते पाबंदियूं हुयूं। जमहूरियत जे दौर में किताबनि ते पाबंदियूं किताब न पे मिलिया, ऐं जॾहिं त हिकु मार्शल लॉ जे दौर में हिनखे फ़ौजी जी हुकूमत में हिनखे किताब पे मुयसरु थिया लिखण लाइ। सो दोस्तों हिन किताब जो तारीफ़ तमामु वॾो आहे, एतिरो मां हिन जो ख़ुलासो नथो वञां। तव्हांखे मां सलाह ॾींदुसि दोस्तनि खे त हीअ किताब पढ़णु सांढणु जहिड़ो आहे, छो त बरेसगी जी जेकर तव्हां हक़ीक़ी सियासत खे सम्झणु चाहियो था त हीअ किताब हिकिड़ो निहायत अहम किताबु आहे, जंहिंमें तमामु ॾाढा जेको आहे सुठे नमूने कलम थियल पाकिस्तान के मसले पर उलझन, जनाब साहब और पाकिस्तान की तशरीह, गांधी जी का ख़त जनाब साहब के नाम, जनाब साहब की हैसियत, अंग्रेज़ की नज़र में सूबा सरहद और अंग्रेज़। साईं दोस्तों हीअ जेको आहे सो जेके टॉपिक्स आहिनि जेके तव्हांजे ॾाढो मां शेयर पियो थो कयां, तव्हांखे इहा बार बार गुज़ारिश कंदुसि त हीअ किताब घणो टाइम पाबंदी हेठि रहियो ऐं पाबंदी खां पोइ वरी ॿीहर छपियो आहे ऐं तव्हांखे हीअ सस्तो मिलंदो। हीअ किताब मार्केट में तव्हांखे 400 500 ताईं मिली वेंदो, वॾी साइज़ में आहे। पेजनि जो ज़िक्र कजे त पेज जेके आहिनि सो हिन जा 250 पेजिस आहिनि ऐं किताब जो पेजिस या क़ीमत उन्हनि सां हिते तव्हांखे हितां मिली वेंदो। जेको आहे सो मां तव्हांखे इदारो बि ॿुधाईंदो हलां त हिन कहिड़े इदारे खां तव्हांखे मिली वेंदो। जेके दोस्त वेझे आहिनि हिन इदारनि खां, हीअ मां फ़ोन नंबर एड्रेसूं ॾियां थो त हिन इदारे खां तव्हां घुराए सघो था। हीअ किताबु ॾाढो काराइतो आहे, जेको हिन वक़्तु जेको आहे जेको किताब जो मालिक आहे ज़हूर ख़ान, उन चयो त मूंखे किताबु छपण में ॾाढी ॾुखियाई बि पेश आई, नेठ दिलि ॿधी मूं किताबु शाया कयो। सो दोस्तो मां इहा हिकिड़ी सलाह ॾींदुसि भाइरी में जेके पढ़ंदड़ दोस्त आहिनि, जेके सियासत सां दिलचस्पी रखनि, ख़ासि करे बरेसगी जी सियासत खे, त उन्हनि लाइ हीअ किताबु ॾाढो काराइतो आहे
ऐं ॾाढो भलो किताबु आहे। सिंधी में बि हिन जो छापो आयो आहे, सिंधी में तर्जुमो थियो आहे, पर सिंधी में प्रूफ जूं ग़लतियूं या एतिरो हुन में रस चस न आहे जेको हिन उर्दू पढ़ण में आहे। जेके दोस्त उर्दू पढ़णु चाहिनि, उर्दू पढ़ण जे सिंधी में पढ़णु चाहिनि भली, पर उहो बि तव्हांखे हैदराबाद में आराम सां मिली वेंदो। सो दोस्तो, वीडियो वॾी थी वई आहे, चैनल खे लाइक सब्सक्राइब ऐं कमेंट्स कंदा तव्हांजा लख लाइक कुर्ब।